अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन नहमदुहु व नस्तईनुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन्ना सय्यिदना ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور كبرنا حشرنا محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد بسم الله أفلا ينظرون إلى الإبل كيف خلقت وإلى السماء كيف رفعت وإلى الجبال كيف نصبت وإلى الأرض كيف سطحت صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد نور الأنوار وسر الأسرار وسيد الأبرار اے مظہر نور خدا بلغ العلا بکمالہ مولا علی مشکل کشا کشف الدجا بجمالہ حسنین جان فاطمہ
हसनत जमी खिसालिही यानी मुहम्मद मुस्तफा सल्लु अलैहि वालिही। पढ़ो सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। वाला आलिका व सुहाबिका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। वाला आलिका व सुहाबिका या नूर अल्लाह। तू साहिब ज़ादो सिपरी मान सोरो नौकर बेहद कदस बंदगी हथ बधी हाज़िर कॾहिं की न छॾींदुस दोस्त अहां जो दर मूता मेहर नजर पिरीन लाहे जो पंजी। तू साहिब ज़ादो सिपरी तोखे चारो नाहे चवण के बसंदड़ शर वीरान करी तके वसाई वाहण कंखे बेकन बख्शी बकरीअ जे कंखे धणी दी तू धण कनखे पाली सुख पाल कन में पर किन खां पीहाई पाहण हाणे ते न हो ताहण था टकन लतीफ जा। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरों अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा तकरीबन 3 आयतूं मुख्तसर तिलावत कयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला असां ऐं अव्हां खे इन जो सही मफ़हूमी तर्जुमो ऐं इन मुतालिक जेको कुछ अर्ज़ कयो वञे उन्हनि ते अमल जी सआदत नसीब फरमाए। नबी पाक साहिब लौलाक हुजूर अकरम नूरे मुजस्सम शाह बनी आदम रसूल मुहतशम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे त जेको शख्स सुबह ऐं शाम हर रोज सुबह ऐं शाम 3 मरतबा दुरूद पाक मोते पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला ते हक़ात उन बंदे जे उन ॾींहं ऐं रात जा गुनाह बख्शे छे। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो दुरूद पाक पढ़ण सां गम दूर थींदा आहिनि। दुरूद पाक पढ़ण सां कम ठहंदा आहिनि। दुरूद पाक पढ़ण सां मुश्किलातूं हल थींदियूं आहिनि। दुरूद पाक पढ़ण सां रिज़्क़ रोज़ीअ में बरकत थींदी आहे। दुरूद पाक पढ़ण सां विसरियल चीज़ याद अची वेंदी आहे। दुरूद पाक जो जेको कसरत करण वारो बा क़यामत जे ॾींहुं उन जी दहशत ऐं वहशत खां जल्द नजात पाइण वारो उहो शख्स हूंदो जेको अल्लाह तबारक व तआला जे हबीब अलैहि सलात व सलाम
सलाम जे मथा कसरत सा दुरूद पाक पढ़ण वारो हुंदो जेको हर रोज अल्लाह ताला जे महबूब जे मथा 1000 मरतबा दुरूद पाक पढ़ण वारो हुंदो मरंदो एस ताईं न जेस ताईं पंहिंजी जाय जन्नत में न ॾिसे दुरूद पाक पढ़ण वारे खे मरण वक्त कलमो याद अची वेंदो आहे दुरूद पाक पढ़ण सां तमाम जेके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हाज़िरी जो शरफ हासिल थींदो आहे दुरूद पाक पढ़ण सां अज़ाब क़ब्र दूर थींदो आहे दुरूद पाक पढ़ण सां दीनी ऐं दुनियावी तमाम घणियूं भलायूं नसीब थींदियूं आहिनि त असां खे अवां खे घुर्जे त ॿिया कमकार दुनिया जा बनी बारे जा माल मिल्कियत जा पिया हलंदा ऐं हलंदा रहंदा पर असां जो नातो पंहिंजे आका सां राबितो पंहिंजे मुस्तफा सां अड़ियन जे आधार सां मिस्कीनन जे मददगार सां हमेशा अल्लाह जे हबीब जे मथां दुरूद पाक जी कसरत कर जो अल्लाह तबारक तआला जे महबूब अलैहि सलातो वस्सलाम हमेशा पंहिंजी उम्मत खे याद फरमायो जेड़ी तरह अल्लाह तबारक तआला जो महबूब पूरी दुनिया में नबी पाक साहिब लौलाक तमाम अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम सा अफजल आहिनि एड़ी तरह महबूब मुस्तफा जे सदके ये उम्मत में तमाम उम्मतन का अफजल ऐं ही असां के नेमत जेका मिली आ महबूब मुस्तफा जो उम्मती हुजण इहो वडी अल्लाह ताला जी करम नवाज़ी आ जो अणघुरी नेमत मिली आ असां त रब के कोन चयो त असां के महबूब मुस्तफा जो उम्मती बणा पर महबूब मुस्तफा हिक हिक उम्मती असां पंहिंजी उम्मत के हमेशा याद फरमाईंदा रहंदा आहिनि सभिनी खे संभारे पयो सीने शरीफ में घुरे खेर जो दुआओं मदीने शरीफ में एड़ी आका महबूब मुस्तफा थे असां जो दिन गुजरी वने रात गुजरी वने हफ्तो गुजरी वने महीनो गुजरी वने असां आका ते दुरूद न पढ़ियो वो असां जी केड़ी मोहब्बत सबने खे संभारे पयो सीने शरीफ में घुरे खेर जो मदीने शरीफ में रुको रात ॾींह रोअण ओ रुको रात ॾींह रोअण असल खां इहो असांजे नबीअ जो उसूल अगर जे गरीब आयो पर बड़ा खुश नसीब आयो रुगो रात ॾींह रोअण ॾोहारन जा ॾोह थोअण असल खां इहो असांजे नबीअ जो उसूल अगर जे गरीब आयो बड़ा खुश नसीब आयो जो असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयो बड़ा खुश नसीब आयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
इस्लामी भाइरो अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया के पैदा इंसान जिन्न या कई आलम है जिनके अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कामिल कुदरत सां पैदा फरमाया ॾिठो वञे त सिज खे रब करीम पैदा फरमायो पर सिज जेको आहे सुबुह जो सवेर उभरे थो पंहिंजे टाइम सां लही सिज जी हिकिड़ी रूटीन ठहियल आहे सियारे जो केॾी महिल उभरणो आहे उन्हारे जो केॾी महिल उभरणो आहे ज़मीन जे क़रीब कॾहिं अचणो आहे ज़मीन खां दूर कॾहिं थियणो आहे इहो पूरो हिकिड़ो इल्मु आहे अहिड़ी तरह रब करीम चंड खे पैदा फरमायो अल्लाह तबारक व तआला चंड में रोशनी अता फरमाई जेको रात जे टाइम ते रोशन थी करे असां जे लाइ हिकु नूर बणजी करे रात जो राह आसान बणाईंदो आहे अहिड़ी तरह रब करीम वण पैदा कया रब करीम ये जमीन पैदा फरमाई रब करीम आसमान पैदा फरमायो रब करीम जबल पैदा फरमायो रब करीम जानवर पैदा फरमाया रब करीम उठ पैदा फरमाया ये सब चीजों अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो मगर ॾिसो त जिथे वण खे पोखियो वियो उहो वण उते ई बीठो आहे जेॾी महिल रात पंहिंजे हिसाब सां थिए पई ॾींहुं पंहिंजे हिसाब सां थिए पियो जबलनि खे ॾिठो वञे त जबल उते ई बीठा आहिनि इहे सभु ॻाल्हियूं करण सां जॾहिं सिज पंहिंजे हिसाब सां लहे चढ़े पियो सिज रब जो फरमान जीअं रब हुकुम कयो इन ई मुताबिक़ तव्हां थोरो तवजो ॾेई सम्झण जी कोशिश कजो इन ई मुताबिक़ मां पंहिंजी आयत जे तरफ़ अचणु चाहियां वरी अल्लाह तबारक ताला जी के वण पैदा फरमाया हाणे उन्हनि वणनि हेठां असां वेही करे सुकून हासिल कंदा सिज उभरंदो आहे उन सिज मां असां सुकून हासिल कंदा आहियूं चंड उभरंदो आहे उन चंड मां असां सुकून हासिल कंदा आहियूं जबल जेके आहिनि उन्हनि मां असांखे डप न थींदो आहे त असांजे मथां किरे न बल्कि उन मथां असां सुकून हासिल कंदा आहियूं जॻह ठाहींदा आहियूं बिल्डिंग ठाहींदा आहियूं बंगलो ठाहींदा आहियूं पर कॾहिं बि उन में वेही करे इहो परेशान न थियूं त छित किरी न बल्कि उहा मज़बूत बीठी हूंदी आहे अल्लाह जे हुकुम सां मतलब जेके बि चीज़ूं अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो आहे उन्हनि खे ॾिसी करे अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत यादि ईंदी आहे अल्लाह तबारक व तआला जो खालिक हुजण यादि ईंदो आहे रब करीम जो वहदहु ला शरीक यादि ईंदो आहे रब जी कामिल कुदरत यादि ईंदी आहे पर जॾहिं वण हेॾा होॾा रड़न ज़मीन खे रब साकित कयो ऐं ज़मीन जॾहिं लुॾण लॻी आसमान जॾहिं लुॾण लॻे जॾहिं जबल लुॾण लॻनि ऐं सिज पंहिंजी मर्ज़ीअ सां उभरे लहे त असां इंसाननि खे इन्हनि मज़ा सकून न बल्कि वहशत परेशानी थी ज़मीन बीठी आहे पर जेकर लुॾंदी त असां सभु परेशान अहिड़ी तरह जबल पंहिंजी जाइ ते बीठो आहे पर जेकर लुॾंदो त असां परेशान थींदासीं अल्लाह तबारक व तआला हिकु इंसान खे बि पैदा फरमायो ऐं ॿी मखलूक खे बि पैदा फरमायो पर जॾहिं ॿी तमाम मखलूक जेका आहे उन रब तआला जी फरमाबरदारी कई अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे तहत हलिया त उन मझा इंसान खे सुकून ऐं राहत मिली पर जॾहिं उहा राहत यानी जेकर अल्लाह तबारक व तआला जे हुक्म खां हटी करे हलनि त पोइ असां इंसान उन मझा सुकून हासिल न करे जॾहिं असां बिज खणी मिटीअ में उछलाए छॾियो
रूटीन जे मुताबिक वो फुटे थो वरी उन का अल्लाह तबारक व तआला के पीरो चोड़ो अन करे दे थो त इन मजा असा के फायदो हासिल थी या कणक वडी थे थी या जोर वडी थे थी बोण वडा थियन था इंसान जे दिल जे अंदर खुशी पैदा थे थी पर जे करे बिज छटींदो वने छटे कणक पेडा कांडरेरा थियन त पो उन इंसान के उन मा वश थी उन मा सुख हासिल न थींदो एड़ी तरह अल्लाह तबारक व तआला पंजी कुदरत दा इंसान के तवज्जो ॾियारियो त जेको मु बिन टंगन ते हलण वारो इंसान ठायो आ जेको रब जी फरमा बरदारी जे मुताबिक न तो हले तू पंजी फरमा बरदारी मु रब जे आड़ो अल्लाह तबारक व तआला 5 वक्त नमाज फर्ज कई ऐ तू उन 5 वक्त फर्ज नमाज के पुठी थो दी जरा मुजी कामिल कुदरत के त हेतरी जेका अल्लाह ताला मखलूक पैदा कया वा रब जे हुक्म ते हलिया त वा अल्लाह ताला जे इंसान जे ला अल्लाह ताला जे पैदा कयल इंसान जे ला राहत बनिया अल्लाह तबारक व तआला इंसान के दावत दिनिया इंसान के दावत फिक्र दिनिया अफला यंजुरून इलल इबली कैफ खुलिकत तो छो नाए इन उठ दे दिछो तो उठ दे नजर फरमा कैफ खुलिकत अल्लाह तबारक व तआला उनके केड़ी तरह पैदा फरमायो आहे ही केडो वडो उठ आहे तफसीर में अचे तो इनमा त हिक नंढड़ो ॿार उठ जी महार पकड़े करे हले तो उठ चुपचाप उन जे पुठियां हले तो हालांकि इंसान का बीड़ो ताकत में आ इंसान का कई दर्जा वधीक उन में ताकत आ कई दर्जा वधीक बार खण वारो आ मगर इंसान जो जेको हिकड़ी लत जे बर्दाश्त करण जी उन में ताकत ना है उन उठ दा निहार जेको रब जो फरमा बरदार आ जने अल्लाह तबारक व तआला जे हुक्म ते पंहिंजी ताकत खे नथो आज़माए हिक इंसान जे पोयां लगी थो पे इंसान जीअं उनखे हलाए थो तीअं थो करे अल्लाह तबारक व तआला फरमायो अफला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिकत तमां जरा नज़र कयो हिक उठ दे त केड़ी तरह रब करीम उनखे पैदा फरमायो आयो ही त जानवर सिर्फ जानवर दे न वैल समाई कैफ रुफियत ऐ तमा पंजी नजर कयो आसमान ॾांहुं अल्लाह तबारक व तआला केड़ी तरह आसमान के बिहारियो जिंजो को थंब ना है जिंजो को पिलर ना है जिके को झलो न बिछो वैल समाई कैफ रुफियत आसमान दा नजर कयो आसमान के ॾिसो अल्लाह तबारक व तआला केड़ी तरह उनके बुलंद करे रोकियो आहे जेकरे आसमान दा तवा ॾिसी करे गौरो फिक्र नथा कयो त इंसान वो आसमान कीअं अल्लाह ताला जे हुक्म सां बीठो कीअं वे जानवर जेके अल्लाह ताला जे फरमा बरदारी अफला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिकत व इलस समाई कैफ रुफियत व इलल अर्द कैफ सुतिहत तपो तमा वरी जमीन दा नजर कयो जमीन दा तवज्जो कयो त केड़ी तरह वा जमीन बिछी आहे पानी जे मथा कीअं जमीन बिछी आहे ऐं जेकरे के चीज जे पानी लगंदो त आस्ता आस्ता लोह खे कटे छॾींदो लोह जेको ईंदो आहे उनखे बि पानी खत्म करे छॾींदो आहे पर हीअ जमीन जेका मिटीअ जी वो पानी जे मथा बिछी आ वरी इंसान उन जे मथा हले फिरे पियो उन मच छटे पियो उन मथा एकड़ो फायदो हासिल करे पियो एड़ी तरह ही जमीन जेका आहे इन में गौरो फिक्र कयो त अल्लाह तबारक व तआला केड़ी तरह जमीन के पैदा फरमायो आ इन जमीन मथा वण पैदा थियन था इन जमीन मथा बनियो बारा असा जा पैदा थियन था इन जमीन मथा अनो पेतो असा खाऊं था
इन ज़मीन ते असां जानवर चारियूं था इन ज़मीन ॾांहुं निहारियो त रब करीम कहिड़ी तरह इनखे पाणीअ ते बीहारियो। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अल्लाह तबारक व तआला हिक दावत फिक्र ॾिनी आहे तव्हां ज़मीन ॾांहुं निहारियो ज़मीन ते गौर कयो इहे सभु ॻाल्हियूं छा जे लाइ त जॾहिं हर चीज़ अल्लाह तबारक व तआला जी फरमा बरदार आहे त उन मजा इंसान खे सुकून मिलंदो आहे। पर जेकॾहिं को इंसान अल्लाह तबारक व तआला जो नाफरमान बणिजी वेंदो आहे रब करीम जे हदनि खे टोड़ण वारो बणिजी वेंदो आहे पोइ उन मझा उन जा पाड़ेसी सुकून हासिल न कंदा। जेकर इंसान अल्लाह ताला जो फरमा बरदार बणिजी वञे नमाज़ुनि जो पाबंद बणिजी वञे कलमे शरीफ जो विर्द करण वारो बणिजी वञे दुरूद पाक पढ़ण वारो बणिजी वञे ज़कात अदा करण वारो बणिजी वञे रमज़ान जा रोज़ा रखण वारो हुजे बैतुल्लाह जो हज करण वारो हुजे उन इंसान मजा पाड़े वारनि खे उन इंसान मजा ॿियनि इंसाननि खे सुकून मिलंदो आहे उन खां डप न थींदो। पर जेकरे वो अल्लाह ताला जो नाफरमान थी वञे त इहा ई हकीकत आहे। असां तव्हां जे साम्हूं को टाइम हुयो वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त किथां वञिजे त ख़्याल हूंदो आहे को कुहाड़ी खणिजे को लकड़ खणिजे किथे को कुत्तो न खाए किथे को शींहं न खे किथे न को बघड़ नुक़सान ॾे पर हाणे असां राति जो वञूं था त डप थो ॾे त किथे इंसान न मिले। इंसान मां उनसियत यानी इंसान इंसानियत का अज इंसान में इंसानियत न रही आहे इंसान जो कातिल बणिजी वियो आहे इंसान जो रत चूसण में लॻो पियो आहे इंसान जे नुक़सान पहुचाइण में लॻो पियो आहे हिकु शख्स ॿिए शख्स जी चोरी करण में लॻो पियो आहे हिकु शख्स ॿिए शख्स खे धोखो ॾियण में लॻो पियो आहे जॾहिं उहो इंसान अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी छॾे ॾींदो आहे जॾहिं रब करीम खे रब रज़ाक खे रब सत्तार खे जॾहिं उहो मञण छॾींदो आहे रब जे अहकामनि ते हलण छॾींदो आहे पोइ उन मजा हर इंसान बख़्शत हासिल कंदो पर जेकर वो इंसान किथे जंग में अकेलो परेशान परेशानियां जे आलम में उन खे अचे सताए उन अची उन खे परेशान करे एतिरे ताईं जो को शख्स अची करे पाणीअ जो गिलास उन ॾे ॾेखारे हू यकदम पाणीअ जी गिलास जी तरफ़ लपटे पर उन खे चए तेसि ताईं मां न ॾींदोसांइ जेसि ताईं मूंखे तूं ज़मीन न लिखी ॾी जेसि ताईं मूंखे तूं हेतिरा पैसा न ॾी जॾहिं इंसान जो मौत लबनि ते अची वेंदो त चवंदो हर चीज़ ॾींदुसि पर मूंखे हिकिड़ो गिलास पाणी जॾहिं उहो पाणीअ जो गिलास पीअंदो आहे त उनजी ज़िंदगी नई बणिजी वो जिंदगी नहीं मिली मिली हजरत फुज़ैल बिन अयाज़ महमूद बादशाह ने घुरियो वज़ीर का पानी दे पानी जो गिलास भरे करे बादशाह जे सामो आंदाई बादशाह के चे करे ही पानी तो के एड़ी जाए ते जे जगह ते तो के मौत नजर आचे जने तू उन का तड़पी रहो जी उन चाहते जे करे तो के माही पानी जो गिलास दिया इन पानी जे गिलास जी कीमत तू छा दे उन बादशाह चयो त मां पूरी अध सल्तनत जकावा उहा मां तुंहिंजे हवाले करियो हिकिड़ो पाणीअ जो गिलास ख़रीद कंदुसि चई जे कॾहिं वरी उनखे पाणी ॾिनाई महमूद पाणी पीतो पाणी पीअण खां बाद में वरी वज़ीर पुछियो हुज़ूर जे करे इहो पाणीअ जो गिलास तुंहिंजे पेट में वञे हली वरी ॿाहिरि न निकिरे तुंहिंजे अंदर ई पेट में रहिजी वञे इनखे ॿाहिरि कढण जे लाइ
उन ते इलाज करण जे लाइ तू केतरी इन ते दौलत खर्च कंदे अर्ज चवण लॻो त मां इन जे इलाज ते इन हिकड़े गिलास पाणीअ जे कढण जे लाइ मां बकिया अध सल्तनत खर्च करे उन ते वज़ीर जो बादशाह पंहिंजी बादशाही ते न कुॾ जा तुंहिंजी बादशाही जी क़ीमत हिकड़ो गिलास पानी अल्लाह जी नेमत खे याद रख जाओ रब जी नेमत खे न विसार जाओ ही जेको पानी आहे पानी जो जेको कतरो आहे पानी जो जेको गिलास आहे इन जी केडी वडी कीमत आहे पर अज असां उन जो बदलो छा चुकायो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन जे करे तो सुबह असांजे ॾिसी ही जेको पानी आहे यो पानी ज़मीन जे अंदर असां ज़ब्त करे छॾियो वो केर आहे जेको तोखे न ज़मीन मां पानी कढी कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम तव्हां चढ़े उठी करे सुबह जो ॾिसो ऐं उन पाणीअ खे जेकरे असां ज़मीन जे अंदर ज़ब्त करे छॾियूं पाणीअ खे ज़मीन जे अंदर काबू करे छॾियूं पोइ केरु आहे जेको तोखे न ज़मीन मां पाणी कढी अल्लाहु रब्बुना व रब्बुल आलमीन वो असांजो रब ही आहे वो असांजो पालनहार ही आहे जेको तमाम जहानन जो रब आहे वो असां खे पाणी आणे ॾे इन खां अलावा केरु इन हिकड़े पाणीअ जे करे असां केतिरियूं पंहिंजूं ज़िंदगियूं बचायूं आहिनि इहा हिकड़ी नेमत जे नेमत जे लाइ असां रब करीम जो केतिरो शुक्रियो अदा कयो आहे केतिरी रब करीम जी असां फरमा बरदारी कई आहे जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं असां खां इन हिकड़ी नेमत जे बारे में पुछो वञे त असां कहिड़ो जवाब ॾींदासीं इन पाणीअ ते असांजूं ज़मीनूं आबाद आहिनि इन पाणीअ ते असांजी जेका ज़मीन खाधे खुराक जो सिस्टम आहे पर जॾहिं उहा पची तयार थींदी आहे जॾहिं उन जो फल असांखे मिलंदो आहे अल्लाह तबारक व तआला जो फरमान ईंदो आहे रब करीम जो हुक्म ईंदो आहे त जे शख़्स जे मथां ज़कात फर्ज़ आहे त ज़कात अदा करे पर जंहिंजे मथां उश्र फर्ज़ आहे वो उश्र अदा करे उन रब करीम जी खलकियल ज़मीन तां सां उहो अनाज हासिल कयो उन जे पाणीअ ते असांजो अनाज पको पर असांजी हालत इहा थी वई जो एतिरो असां तलब करण जे बावजूद उन मालिक जे हिस्से जे लाइ उन रब करीम जी राह में जेतिरो बि असां वटि आयो आहे अधु न चोथो न सॼो न पर हिकिड़ो ॾहों हिसो उश्र जेको आहे उहो रब करीम फसल ते फर्ज़ कयो आहे ऐं असां ॾियण खां इनकार कयो वेठा अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में तंबीह कंदे फरमायो ओ इंसान अखियूं खोले मुंहिंजो कुरान पढ़ अल्हाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर तव्हांखे हलाक कयो तहक़ीक़ इंसान खे अवां खे हलाक कयो कंहिं चीज़ रब करीम असांखे हलाक कयो आहे कहिड़ी चीज़ जेका असांखे हलाकत में विझण वारी आहे रब करीम ॾस ॾिनो आहे अल्हाकुम तकासुर तव्हांखे हलाक कयो तव्हांखे माल जे ज़्यादा तलबीअ माल खे घणो गॾु करण अव्हां खे हलाक करे विधो
अवा इन में एतरा मसरूफ थी वियो जो रब करीम जी इताअत सारे छड़ी अलहाक मुतकासिर हत्ता ज़ुरतुल मक़ाबिर हत्ता के यहाँ तक के ऐसाई जो तवा पानी कब्र जा महलठा ज़ुरतुल मक़ाबिर तवा ज़ियारत वनी पंजे कब्र जो कयूं एतरो तवा के माल हलाक कयो माल एतरो हलाक कंदो वियो जो असा वनी पंजे कब्र जो महलठो पर असा जी वा उम्मीद जिका है असा जी जिका माल ज्यादा तलबी आए वा अन्या असा गड कयो अन्या असा गड कयो अन्या असा वडो कुछ घणो से कयो तो हार जा हकन जो लिहाज न मजदूरन जे मजदूरी जो लिहाज न के गरीब मिस्कीन जो लिहाज न कयो वियो प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो ये सब असा के इस्लाम प्यारो इस्लाम सिखारे रहियो असा हर चीज जो हक अदा जरे असा जेतरी जमीन काहिया उनते जेतरो उश्र थे तो वो असा के अदा करनो आहे ज़कात फर्ज आहे त ज़कात अदा करनी आहे नमाज फर्ज आहे त नमाज अदा करनी आहे जरे असा ये सब कम कंदासी तने अल्लाह तबारक तआला जे फरमा बरदार बानन मचान प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अमा के मां बुधाया रब्बे करीम रऊफुर रहीम साजे मथा केडियूं करम नवाजियूं कयूं आहिनि केॾा सा पदकार आयो केतिरो सा परते थींदा पिया वञो रब्बे करीम जी राह खां दूर थींदा पिया वञो अल्लाह तबारक व तआला मिठड़े महबूब मुस्तफा जे सदके महबूब मुस्तफा जे सदके असांजे मथा केडियूं करम नवाजियूं कयूं आहिनि हिन उम्मत जो केॾो शान वरी असा जो छा हाल हजरत आदम नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेरी महल हिन दुनिया मां पर्दे मटाइण जो वक्त आयो हाणे हिन उम्मत जो शान ऐं हिन उम्मत जे मथा रब्बे करीम जो मेहरबानियूं आके ॿुधाया त रब्बे करीम जो असां जे मथा केतिरियूं मेहरबानियूं आहिनि जेकॾहिं असां केतिरा बि गुनहगार आहियूं बदकार आहियूं पर उन जे बावजूद अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दरवाज़ो बंदि न फरमायो ऐं फरमाया ला तक़नतू मिन रहमतिल्लाह जे करे तू गुनहगारा बदकारा सियाकारा उन जे बावजूद तू मुझी रहमत खां ना उम्मीद न थी इन्नहु हुवल गफूरुर रहीम बेशक वो गफूरुर रहीम प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो त जेकरे अल्लाह तबारक व तआला जी रहमत असां जे मथा एतरी आहे एतरी अल्लाह तबारक व तआला जी करम नवाज़ी आहे जो कुरान करीम में पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर अकरम नूर मुजस्सम के अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ओ मुझा महबूबा तू फरमा कि खे जन पंहिंजे जानन जे मथा जुल्म कयो जन पंहिंजे जान जे मथा जुल्म कयो अच्छा जान जे मथा जुल्म केर करे बे ते त जुल्म थींदो आ पर पंहिंजे मथा पंहिंजे मथा इहो ई जुल्म थींदो आ त जेडी मल फसल लहंदो आ असां अल्लाह जे राह में न ॾींदाऊं जेतिरो असां जे मथा उश्र थींदो आ उहो असां अदा न कंदा आहियूं जेतिरी असां जी ज़कात थींदी आ उहा ज़कात अदा न कंदा आहियूं जेतिरो असां जे मथा रब्बे करीम जा रमज़ान में रोज़ा फर्ज़ हूंदा आहिनि रोज़ा न रखंदा आहियूं नमाज फर्ज़ हूंदी आ नमाज न पढ़ंदा आहियूं ये सब जेके आहिनि ॿिए खे नुक़सान न पर पंहिंजी जान जे मथा ज़ुल्म करे रहिया जो अगते हली वरी इन्हनि जो असां खे ई जवाब बेटा घोट रहमतुल्लाह अलैह तो फरमाए कर हर कारी
तोखे सिखो पवंदी सुन्य में कर हरकारी रात तोखे सिखो पवंदी सुन्य में नकी कुछंदे नकी लुछंदे नकी लवंदे लात जिके बनच ना थई बात से उगारी दे अगिया जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ओ मोजा महबूब जन पंहिंजे जानन जे मथा ज़ुल्म कयो आ उन्हनि खे ॿुधा जन जानन जे मथा ज़ुल्म कयो आ जन रब जी नाफरमानी कई आ उन्हनि खे त सज़ा जो ऐलान हुअण खपे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे छो जो जेको ज़ुल्म कंदो आ जेको चोरी कंदो आ उनखे जज हुकुम जेको ॾींदो आ उहो सज़ा जो ॾींदो आ ओ रब करीम तूं कहिड़ो थो हिननि जे लाइ ऐलान फरमाए रब्बे करीम फरमायो इन्हनि मुंहिंजनि ॿारनि खे ॿुधा जन पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो वेठा आहिनि उन्हनि खे ॿुधा त अल्लाह तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्हनि खे ॿुधा त अल्लाह जी रहमत खां ना उमेद न थियनि ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अगते रब्बे करीम छा तो फरमाए इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह तबारक व तआला जमीआ जो लफ्ज़ आंदो आ जमीआ तमाम गुनाह अल्लाह तबारक व तआला बख्शे छॾींदो वो कॾहिं जॾहिं रब जे आॾो पहुतो रब जे आॾो ॾिवड़ी करे अल्लाह तबारक व तआला सां दुआ घुरी करे पंहिंजे गलनि तां ॻोढ़ा ॻाड़े रब करीम खां माफ़ी घुरी करे रोई करे पंहिंजे गुनाहनि जी तौबा कयो रोई करे पंहिंजे गुनाहनि जी तौबा कंदा अल्लाह तबारक व तआला सां तो अल्लाह तबारक व तआला जो डोरा को न ईंदो ओ 80 साल जा करोड़ा तू जिंदगी केॾा कई हाणे मूं वटि पहुतो आहे तुंहिंजी 40 सालनि जी ज़िंदगी में छो न मुंहिंजे दर ते आया अल्लाह ताला 20 सालनि जा गुनाह माफ़ कंदो न 40 सालनि जा गुनाह माफ़ कंदो न अल्लाह तबारक व तआला 80 साल जा सभई गुनाह माफ़ कंदो त 50 साल जा गुनाह माफ़ 30 सालनि जा गुनाह माफ़ इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह ताला आवाजा तमाम गुनाह बख्शे छॾींदो इन्नहु हुवल गफूरुर रहीम छो जो बेशक वो बख्शण वारो ऐं रहम करण वारो आहे जरे बानो अल्लाह तबारक व तआला जे हुजूर झुकंदो आहे पंहिंजी ज़िंदगी जे मथां ॻोढ़ा ॻाड़ींदो आहे पंहिंजे गुनाहनि ते नादिम थी करे अल्लाह तबारक व तआला सां माफ़ी चाहींदो आहे अल्लाह तबारक व तआला जे हुजूर माफ़ी घुरंदो आहे मालिक करीम मूंखां गुनाह थी विया आहिनि मूंखां बदकारियूं थी वियूं आहिनि मूंखां हेतिरा गुनाह थिया आहिनि मां एतिराफ़ कयां थो मां गुनाहगार बानो मालिक मुझी मग़फ़िरत फरमा अल्लाह तबारक व तआला जो उन जे लाइ ऐलान थींदो आहे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह पर कॾहिं जॾहिं मालिक जे आॾो निवड़ी
जॾहिं पंहिंजो पाण खे गुनाहगार समझे, जॾहिं पंहिंजो अंदर निदामत थिए, जॾहिं इंसान हट धर्मी न करे, हिकिड़ो गुनाह ॿियो हट धर्मी, यानी गुनाह खे गुनाह समझण जो इहो ज़रूरी आहे। गुनाह खे गुनाह समझी पंहिंजो पाण खे गुनाहगार समझी करे माफ़ी घुरंदो, माफ़ी घुरण सां गॾो-गॾु अॻिते गुनाह न करण जो इरादो फरमाईंदो, अल्लाह तबारक व तआला उन जा तमाम हज़रत ईसा, हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर, प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला के अर्ज करे थो, या अल्लाह तुम जी हिन मखलूक में जिको हिन वक्त माण्हू मौजूद आहिनि, जिके अल्लाह तबारक व तआला के अर्ज कई, या अल्लाह जेके मुंहिंजी उम्मत में तो माण्हू खलकिया आहिनि, इन्हनि मथां जेको सभ खां वधीक गुनहगार आहे, जेको सभ खां वधीक नाफ़रमान तुंहिंजो बानो आहे, जंहिंखां तूं रब करीम नाराज़ आहीं, मां उनखे ॾिसण चाहियां। हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो त मां उन शख्स खे थो ॾिसण चाहियां जेको तुंहिंजो नाफ़रमान बानो। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो, ओ मुंहिंजा सोना मूसा, ओ अल्लाह जा पाक नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह तबारक व तआला उनखे फरमायो, वञी फलाणे ॻोठ में उते सुबुह जो सवेर वञी के गस ते बीर, जेको सभ खां पहिरियां शख्स उन ॻोठ मां निकिरी करे झंगल ॾांहुं वञे, समझजा उहो ई शख्स मुंहिंजो नाफ़रमान। प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, अल्लाह तबारक व तआला जो पाक नबी जलील कदर हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह तबारक व तआला जो पाक नबी सुबुह जो सवेर अची जेॾी महिल उन जॻह ते पहुतो आहे, ॾिसे थो दफ़ा के हिकिड़ो शख्स अची रहियो आहे, जंहिंखे हथ में कुहाड़ो आहे, मथे कुल्हे ते रसो आहे, नंढड़ो नीगर आहे जेको चीच मां वठी करे केॾां वञी रहियो आहे, झंग ॾांहुं रवानो थी रहियो आहे। इएं पियो ॾिसण में मालूम थिए त को काठेर आहे, को ग़रीब आहे जेको काठियूं करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करण वारो आहे। बहरहाल हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल उन शख्स खे ॾिठो आहे, ॾिसी करे ख़ामोश थी समझी विया त इहो ई रब जो नाफ़रमान बानो आहे, ऐं इन शख्स खां अल्लाह ताला नाराज़। ॿिए ॾींहुं रब्बे करीम जी बारगाह में हज़रत सय्यदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ गुज़ार थियो, या अल्लाह, या रब्बे करीम, मां उन शख्स खे ॾिठो जेको तुंहिंजो नाफ़रमान बानो आहे, जेको बदकार बानो आहे, जेको गुनहगार बानो आहे, हिन वक्त जंहिंखां सभ खां वधीक तूं नाराज़ आहे, मां उन शख्स खे ॾिसी आयो आहियां, पर रब्बे करीम हाणे मुंहिंजी दिल में ख़्वाहिश आहे, मुंहिंजी दिल में कड़ी उमेद आहे त मां उन शख्स खे ॾिसां जेको सभ खां वधीक परहेज़गार आहे, जेको सभ खां वधीक नेकोकार आहे, जेको तूं राज़ी आहे, जंहिंजे मथां तूं रब्बे करीम करम कयो आहे, जंहिंजे मथां रब्बे रहीम तो रहम कयो आहे, जेको तुंहिंजी रहमत जी छांव में आहे, जंहिंखां तूं रब करीम राज़ी आहे। हज़रत सय्यदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला फरमायो, हाँ तोखे जेकर वो शख्स ॾिसणो आहे त वञी उन्हे ॻोठ, उन्हे रस्ते, उन्हे जॻह ते
इने कोठ मचा हिकड़ो शख्स सुबह जो निकरंदो ये समझ जान जो सब का पेरिया रस्तो कटे सब का पेरियो रस्तो गुजरे ये समझा तो उनका मां राजी हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबी अलैहि सलातो वसलाम वजी उन्हीं चाय ते पी रहा है ना हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह सुबह जो सवेर छाता दिसल हैरान थी दिया दिसी करे तो ओ सागो शख्स सागो रसो कुले ते आ सागो नगड़ो नीगर हथ में आ कुहाड़ो हथ में आ झंगदा बनी रयो पेरिया केड़ो शख्स ॾिठाई गुनहगार हाने केड़ो शख्स ते दिसण चाहे नेको पर कल जे शख्स के ॾिठाई वो साॻियो ई शख्स वरी ॾिठाई रब जी कुदरत ते हैरान थी वियो त मालिक करीम जी कुदरत ते हैरान थी करे उन शख्स का पुछण लॻो ओ अल्लाह जा नेक बाना तू केरा तू छा कंदो आ उन शख्स चयो तव्हां केरा हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमायो मां अल्लाह जो पाक नबी हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहि सलातो वसलाम आया जेडी मल उन शख्स हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह जो नालो ॿुधो त यकदम कंध झुकाए अदब में बीही रहियो या नबी अल्लाह केड़ो मुझे लाए हुकुम सीमा तो का पुछण चाहियां तो तू पंहिंजी जिंदगी में नेकी कई आ को रब के राजी करण वारो को कम कयो थे जेडी मलौन ये शख्स लफ्ज बुधाए हैरान थी करे चुप थी वयो अर्ज करण लगो या रूल्ला ओ अल्लाह जा पाक नबी मां त गुनहगार आया मां त बदकार आया मां त स्याकार आया मौजो त ॾींहं रात रात लमो लमो रब जी नाफरमानी में गुजरी रहियो आ मां किथे नेकी कई आ सजी जिंदगी में मां रब के राजी न कयो आ ए साईं जो ये उम्र बाणे खत्म थियण वारी आ मरी उन रब के मुंह ॾेखारणो आ पर अफसोस यो जो मां रब जी फरमा बरदारी में जिंदगी न गुजारी हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमायो मां वञा ऐं मूंखे ख़बर आहे वाकई तूं जेको चई पियो सही थो चई बहरहाल मूंखे ॿुधा त कल्ह ऐं अॼु जे विच में ज़रूर तोखां का नेकी थी आहे ज़रूर तोखो चङो कमु कयो आहे जंहिंजे सबब रब करीम तुंहिंजे मथां राज़ी थियो आहे अर्ज करण लॻो जेकॾहिं अव्हां पुछणी चाहियो था त अर्ज कयां थो ओ अल्लाह जा पाक नबी जेडी महिल मां हितां सुबुह जो सवेर वियो आहियां मां तव्हांखे ॾिठो पर न सुञातो मां पंहिंजे कम सां निकिरी करे झंगल ॾांहुं रवानो थी वियो आहियां मां हिकु ग़रीब शख़्स आहियां काठियूं करे पंहिंजे घर बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहियां पर अल्लाह तबारक तआला जी इताअत खां जी चुराईंदो आहियां रब जी फरमा बरदारी न कई आहे मां इन जे लाइ जेॾी महिल मां काठियूं करण लॻो आहियां वणनि खे कटण लॻो आहियां मुंहिंजो नंढड़ो पुटु मूंखे चवण लॻो बाबा हिन वण खां कहिड़ो वण वॾो आहे मां चयो बाबा हिन वण खां हू वण वॾो आहे अच्छा उन खां कहिड़ो वण वॾो आहे जे इन खां फलाणो वण वॾो आहे नंढड़ो ॿार ॻाल्हाइण में अचे पियो हिकिड़ी ॻाल्हि ते रट इन खां वधीक कहिड़ो वण वॾो आहे इन खां पोइ कहिड़ो वण वॾो आहे हाणे पीउ खे जेको प्यारो पुटु हुयो उनखे छिड़ पिया या चुप न पियो कराए बल्कि उनखे जवाब ईंदो पियो वञी पंहिंजो कमु कंदो ॿुधाईंदे चईं त ही वण वॾो आहे हू वण वॾो आहे हिन जंग में जेके बि वण आहिनि ये सब वण जेके दरिया जे पाणीअ ते वॾा थींदा आहिनि लिहाज़ा दरिया इन वणनि खां वॾो आहे बाबा दरिया खां कहिड़ी चीज़ वॾी आहे जे दरिया खां
ज़मीन वदिया ज़मीन तमाम घणी वदिया बाबा ज़मीन का केड़ी चीज वदिया ज़मीन का समुद्र वदोवा समुद्र का केड़ी चीज वदिया ज़मीन आसमान ज़मीन ऐं समुद्र जे मथा आसमान आसमान सब का वदोवा मां पंहिंजे बच्चे खे ॿुधाईंदो वयसि एस ताईं जो मां ॿुधायो अल्लाह तबारक तआला जी कामिल कुदरत सां जेको लोहे महफूज़ वो तमाम वॾो जेके अल्लाह तबारक तआला जो जेको कुछ मुखे उन वक्त जवाब आयो मां ॾींदो वयसि पर शख्स मुखां पुट पुछो हिन ज़मीन का केर वॾो आसमान का केर वॾो समुंड का केर वॾो लोहे महफूज़ का केर वॾो अर्श मुअल्ला का केर वॾो जेॾी महिल इहे लफ़्ज़ चई चई पीउ थको त पंहिंजे पुट ॾांहुं निहारे थो निहारे करे चवण लॻो ओ मुंहिंजा बच्चा जेकॾहिं ज़मीन खां का चीज़ वॾी आहे जेकॾहिं आसमान खां का चीज़ वॾी आहे जेकॾहिं लोहे महफूज़ खां का चीज़ वॾी आहे त उहे तुंहिंजे पीउ जा गुनाह आहिनि तुंहिंजे पीउ जा नाफ़रमानियूं आहिनि इहे सभिनि खां घणियूं आहिनि ये चई करे वो शख्स गोडन भर जमीन पे गिरी पए थो सजदे में वञी करे ज़ारो कतार रोई करे रब्बे करीम खां माफ़ी घुरे या इलाही न कर ढोल ठिलो मुंडा तो निमाणी असी जो बिगैर तो बिलो तुझो ना मिलो आऊं त बच्चो बेटी आया जो सल्लल्लाहु अलैहि मुझे सुहणे नबीअ जे सदके तो वट रहमत जो दरिया पियो दधके ओ जिमें थो पद रोज डोहारी मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुझे के वायदा कया से विसारे छॾिया मुखे बख्श खताऊं बारी मुखे बख्श खताऊं बारी ओ मुझी तौबा सारी मुझे के वायदा कया से विसारे छॾिया उन शख्स ज़ारो कतार रोई करे अल्लाह तबारक तआला जे आॾो रोई करे तौबा करे थो ओ मालिक मुझी गुनाहन के बख्श कर मां तुझी फरमा बरदारी कंदुसि हाणे मां तुझी नाफरमानी न कंदुसि अल्लाह तबारक तआला जो बानो ज़ारो कतार रोई रहियो आहे हाणे ॿार जेको आहे उन पंहिंजे पीउ खे लोॾियो बाबा रोई छो मूंखे ॿुधा त तुंहिंजे गुनाहन खां का चीज़ वॾी आहे तुंहिंजे गुनाहन खां कहिड़ी चीज़ वॾी आहे शख्स पंहिंजा गोड़ा साफ़ करण लॻो आहे चवण लॻो ओ बच्चा अल्लाह तबारक तआला जेके वण पैदा कया आहिनि उन्हनि वणनि में पन थोरा मुंहिंजा गुनाह घणा आहिनि जेके रब्बे करीम बारीअ जा वॾा वॾा दड़ा पैदा कया आहिनि उन्हनि में ज़रा थोरा तुंहिंजे पीउ जा गुनाह इन खां बि वॾा आहिनि समुंड में केतिरा थोरा तुंहिंजे पीउ जा गुनाह इन खां घणा आहिनि पर जेकॾहिं तूं पुछी थो त तुंहिंजे गुनाहनि खां कहिड़ी चीज़ वॾी आहे त मुंहिंजा मिठा पुट अल्लाह जी रहमत तमाम वॾी आहे
जेकरे अल्लाह तबारक ताला मुखे बख्शे छे जेकरे अल्लाह तबारक ताला मुखे माफी दे त समुंड मथा जिया झिरकी चोंब पानी जी भरी दिया त समुंड में कमी नहीं दिया एड़ी तरह जेकरे अल्लाह तबारक ताला मुखे बख्शे छे त उन जी रहमत में का कमी नहीं सब्र कर सता हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहि सलातो व सलाम जेरी मन ये लफ्ज़ ॿुधाए चवण लगो शख्स तोखे मुबारक हुजे जो अल्लाह तबारक ताला तोखे इन नितामत जे करे इन हिक पंहिंजो आंसू बहाइण जे सदके अल्लाह ताला तुंहिंजी बख्शिश अल्लाह ताला तुंहिंजा गुनाह बख्शे छॾिया त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अल्लाह तबारक ताला कुरान करीम में इरशाद फरमायो इरजिउ इला रब्बिका रादियतम मरदिया इरजिउ मोटी अचो पंहिंजी रब जी तरफ इरजिउ इला इरजिई इला रब्बिका मोटी अचो पंहिंजे रब जी तरफ छो जो असांखे मोटणो हुई पंहिंजे रब जी तरफ आए पर जेरी मल पंहिंजी रब जी तरफ तू मोटी अची इन हाल में मोट जा जो तू रब खां राज़ी रब तो खां राज़ी जेरी मल तू मोटी रब वट अची न त इन हाल में अची जा यो रब करीम ऐलान फरमाए रहियो आहे कुरान करीम में इरजिई इला रब्बिका रादियतम मरदी अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमाए रहियो आहे इरजिई मोटी अच पंहिंजे रब जी तरफ इन हाल में तू उन रब खां राज़ी रब तोसां राज़ी हुजे हाणे इहे अमल ऐं अहिड़ा अमल असांखे करण खपनि जंहिंसां रब राज़ी थिए त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल दावत इस्लामी जो मदनी माहौल अवांजे साम्हूं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मालिक जा एहसान आहिनि जो हिन मदनी माहौल में बार बार असांखे आखिरत जी तयारी याद ॾियारी वेंदी आहे बार बार पंहिंजे रब जी तरफ मोटायो वेंदो आहे जॾहिं इंसान ग़ाफ़िल थी वेंदो आहे उनखे नमाज़ जी तरफ सॾियो वेंदो आहे जॾहिं नमाज़ पढ़ण शुरू कंदो आहे त उनखे दुरुस्त नमाज़ सेखारी वेंदी आहे जॾहिं कंपनी हूंदी आहे न उन जो हिकिड़ो कानून आहे मोबाइल ठाहींदी त मोबाइल सां हिकिड़ो पर्चो निकिरंदो आहे उन ते अंग्रेज़ी असां पढ़ियल आहियूं अंग्रेज़ीअ में सॼो सिस्टम लिखियल हूंदो त हिनखे अहिड़े हिसाब सां हलाइजे अहिड़े हिसाब सां बंदि कजे चाहे कहिड़ी बि चीज़ आहे हीअ साउंड आहे इन साउंड सां गॾु हिकिड़ी पर्ची या नंढड़ी बुक मिलंदी आहे अहिड़ी तरह उन में अंग्रेज़ी बि लिखियल हूंदी आहे अरबी बि लिखियल हूंदी आहे दवा जी शीशी उन ते बि लिखियल हूंदो आहे तव्हां दुनिया जी कहिड़ी बि चीज़ हासिल कंदव त उन ते उन जो तरीक़ेकार लिखियल हूंदो आहे चार्जर वठंदा आहियूं त उन चार्जर ते बि फोटो छापियल हूंदा आहिनि अहिड़े हिसाब सां मिलाजे अहिड़े हिसाब सां मोबाइल खे चार्ज कजे प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो हर चीज़ सां गॾु उन जे रहनुमाई जे लाइ का चीज़ हूंदी आहे पर जॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान पैदा कयो जॾहिं इंसान खे दुनिया में मोकिलियाई उनखे सुधारण जे लाइ अल्लाह तबारक व तआला वक्तन फवक्तन पंहिंजा नबी मोकिलींदो रहियो महबूब मुस्तफा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी अता सां गैब का बाखबर गैब जानीदड़ महबूब मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम ते यो सिलसिलो खत्म फरमायो इंसान सां गॾु हिकु क़ुरान नाज़िल फरमायो त हाणे इंसान खे हलण खपे कहिड़ी चीज़ उनखे नुक़सान ॾींदी क़ुरान में पढ़े
हुनखे करणो छा आहे क़ुरान में पढ़े हुन जो मक़सद छा आहे क़ुरान में पढ़ इंसान के दुनिया में अचण जी छा मोकलण जी मक़सद छा आहे क़ुरान में पढ़ हर चीज इंसान जी क़ुरान में लिखियल आहे हर चीज जो हुक्म क़ुरान में आहे हर हराम चीज जो ज़िक्र क़ुरान में आहे त असां खे क़ुरान करीम जी तालीम हासिल करण खपे असां आम तौर ते का चीज सिख भी आहे त उन शख्स सां गॾु पूरो प्रैक्टिकल कबो पूरो हिन सां आम जे करे इको हलाइण सिखा त इके बारे सां गॾु वेंदो ॿुधाईंदो हूअं त ॿुझूं हिन में खोड़ पर ॿुधाईंदो आवाज़ घटि हिन खां थींदो आहे बद हिन सां पर आम तौर ते ॾिसी करे यकदम न ईंदो आहे असां जेको वुज़ू सिखियो आहे न उहो ॿिए खे ॾिसी सिखियो आहे इहा ख़बर न आहे त वुज़ू में सुन्नतूं घणियूं आहिनि वज़ू में फर्ज़ घणा क़ुरान पाक जो असां पढ़ियो आहे वो असां सिंधी में उर्दू में पंहिंजे लहजे में पढ़ियो पर क़ुरान करीम जो हक़ इहो आहे त अरबी में नाज़िल थियो आहे त अरबी में लब लहजे जेकॾहिं को अरबी ॼाणण वारो कारी साहब असां खां 10 सूरतूं चाहे हिक सूरत ॿुधे त उन मां कई ग़लतियूं छो जो असां खे क़ुरान करीम जे पढ़ण जा कानून यादि न आहिनि काइदे के पढ़ण जा कानून याद न आहिनि उन्हनि खे तौर तरीक़ो कायदा याद न आहिनि नमाज असां सभिनी जे मथां फर्ज़ आहे त नमाज हिकड़ी नमाज चाहे नफ़िल हुजे सुन्नत हुजे या फर्ज़ हुजे उन नमाज जे अंदर घणा फर्ज़ आहिनि इहो असां खे इल्मु हुअणु खपे मां त पंहिंजे पीउ खे ॾिसी जीअं हू नमाज़ पढ़ंदो ईअं मां सिखी मुंहिंजो पुटु जो खे ॾिसी नमाज़ पढ़ंदो असां ॾिसी सजदा त सिखी वियासीं हिक ॿिए खां पुछी रकातूं त यादि करे वियासीं पर उन नमाज जी अंदर जेको पढ़बो आहे उहो पढ़ण असां खे दुरुस्त बचे थो या न ये न थे जो असां पढ़ण बदिरां क़ुरान करीम जी तिलावत करण बदिरां मागे उन जी माना मफ़हूम में ग़लत करणा जेकॾहिं ॾिसो ही आहे पटको आम तौर ते सिंधी में असां पटको चवंदा आहियूं पर जेकॾहिं कंहिं पिटको पढ़ियो माना चयो तो पिटको बधवा त मतलब पिटको अलग आ पटको अलग सिर्फ ज़ेर ऐं ज़बर महरम से बन गए मुजरिम एक ही नुक्ते ने दुआ से दगा बना मां अवां के दुआ थो जेकर दो ऐन के गैर पढ़ा अवां के दगा थो यानी माना मफहूमी चेंज थी वेंदो त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो ये सब हर इंसान जे मथा सिखण पर ऐं असां के दुनियावी कम भी करना है असां के पंहिंजे घर बार बचन के ॾिसणो आहे त इन सां गॾो गॾु असां सिखूं त अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल हिन मार्च एक महीने जो मदनी काफिलो मुल्तान सफर माशाअल्लाह आए साईं जो रोड ऐं मदनी काफिलो मदीनतुल औलिया मुल्तान वञी रहियो बरकत भरी ज़मीन जिथे औलिया इकराम जी सरज़मीन आहे मदनी काफिले में वञण ॿियनि खे नेकीअ जी दावत ॾियण पर असल मक़सद वञण वारे जो इहो हूंदो आहे तूं पाण सिखी जेकरे आऊं मदनी काफिले में त असां खे नमाज पढ़ण हकीकी तौर ते सेखारी त नमाज खां पहिरियां हेतिरियूं चीज़ूं 6 शर्तूं 7 फर्ज़ उहे नमाज जे अंदर फर्ज़ आहिनि शर्त पहिरियां आहिनि जेकरे उहे शर्त पूरा न हूंदा त नमाज शुरू ई न थींदी जे हिक सां नमाज पढ़ो न ॿियो तव्हां हेॾो मुश्किल जी नाहे मोबाइल जेका अणपढ़ियल शख्स हलाए कल्ह हिकु शख्स सां मुलाकात थी मदनी काफिले जे हवाले सां वो हिकड़ो दर्जो बल्कि पट्टी मुश्किल ना पड़े कम केड़ो कंदो मैं इजी लोग करो पर तोखे मोबाइल में की हलांदा आई अदा सिखण सा
वो शख्स दुकान ते इजी रोड दो करे तुझे दुकान तुझे नंबर का मुझे नंबर दे न तो मोकले सके उनके खबर वा ए सिस्टम सजो अंग्रेजी लगे मां पंहिंजी मोबाइल में करे उर्दू रखण आया त के के दसी न बे इस फंक्शन किया यानी कि अंग्रेजी कर बोल मां हाला जा अज सा उर्दू न थी अंग्रेजी घणी बेठी छो तो उनके सिखऊं उन जो माहौल बनायो त नमाज दुखी ना है उन जा फर्ज दुखा ना है नमाज समा का वठी वसलाम ताई अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह इन में जेके चीजूं पढ़ियो वीडियो आइन के कारी साहब के बुधायो त सही तसा सही दा पढ़ो गलत था तो प्यारा मोहतरम इस्लामी भाईरो इन जे ला एक महीने जो मदनी काफिलो बनी रहो है मदीनतुल औलिया मुल्तान शरीफ अल्लाह चाहे तो मुझी भी नियत मां भी इंशाअल्लाह सजरे मदनी काफिले में अमा सबरी के दावत दिया तो अमा मुखे दावत नहीं सा हिते घुरायो मां अमा के दावत दिया तो तमा भी ने एक महीने मदनी काफिले सफर करो के जो इरादो हे असां जो इस्लामी भाउ गुलाम अब्बास आहे इन के पंहिंजो नालो लिखायो वक्त ॾींहों ॾींहुं गुज़रंदो मां अमा के ॿुधायो त जेकर असां सिखंदासीं त पोइ असां के वरी इबादत फ़ाइदो हिकु चुटकलो आहे खिलजो न पर हिकिड़ी माना यानी चुटकलो आम तौर ते ईंदो आहे त असां पढ़ूं कुझु अॻिलो सम्झे कुझु यानी उन जो मक़सदु हिकिड़ो शख़्स हो ॿोड़ो उहो आयो के मरीज़ खां पुछण पर हिन चयो त मरीज़ आहे हुन जो आवाज़ पहिरीं त हाणे मां वञी पुछंदो सांस दादा छा हाल आहे तुंहिंजो चवंदो शुक्र आहे माना तबियत ख़ैर आहे शुक्र आहे मां वरी वरंदीअ में चवंदो शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदो सांस कहिड़े डॉक्टर खां तो इलाज कराई कंहिं बि डॉक्टर जो नालो वठंदो मां चवंदो माशाअल्लाह सुठो डॉक्टर आहे ऐं इन घणनि खे फ़ाइदो ॾींदो चवंदो सांस त कहिड़ी तो दवा के दवा जो नालो वठंदो मां चवंदो बाबा चङी आहे दवा ऐं इन दवा खे मुसलसल टाइम ते खाइण सां फर्क महसूस बहरहाल वो जी आयो अचण सां का पुछी बा खुश आहीं हुन जो आवाज अगई घट हे वरी बोड़ो हुन जो जवाब समझो कोन हुन जो बस केड़ी आ तबियत मरण वारो हुन जवाब में शुक्र अल्हम्दुलिल्लाह चेदा केड़े शख्स का केड़े डॉक्टर आ इलाज करा जी इजराइल चेदा सुठो डॉक्टर इन घणन के फायदो जे दवा केड़ी पियो खाए जी जहर जी मां इन मां वक्त दे खाइंदे त फायदो तो जरूर मकसद चाहे त जेको चवे पियो समझे त इन जे लाए असा ये मिसाल माननी आहे त हाने इन अगे के राजी करण जे बजाय नाराज तो किथे ये न हुजे जो असा रब के राजी करण जे बजाय नाराज जो अल्लाह ताला जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक जो मफहूम आ तो कुछ कारी एड़ा है कुछ कुरान पाक एड़ा पढ़ण वारा है जो खुद कुरान उन जे मथा लानत तो किथे उन जे जिम्मे में कुछ नमाज़ पढ़ण वारा एड़ा शख्स है जो कयामत जे ॾींहुं उन जी नमाज उन के बेड़े मुंह ते तो प्यारा मोहतरम इस्लाम भाइरो ये न जे जो असा एड़ी नमाज़ पढ़ंदा असा एड़ो कुरान पढ़ंदा जे जो कुरान ही असा जे मथा लानत करे असा एड़ी नमाज पढ़ंदा जो रब करीम कयामत जे ॾींहुं के कपड़े में बेड़े मोटाए उन शख्स जे मुंह ते हूंदो त तुंहिंजी इबादत जी मूंखे ज़रूरत न आहे त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो इन जे लाइ हर मुसलमान जे मथा फर्ज़ आहे त वो इल्म दीन सिखे जेतिरो उन जे मथा फर्ज़ आहे इन जे लाइ एक महीनो मदनी काफिले में सफर तमाजा 11 महीना दुनिया कमाण में रिज़्क रोज़ी हासिल करण में तमाजो एक महीनो अल्लाह जी राह जने इन दुनिया में इंतकाल थींदो त तमा के 11 महीना एतरो फायदो न दींदा जेतरो यो हिकड़ो महीनो फायदो हुंदो छो जो उन हिकड़े महीने में तमा के ॿियो कम न आहे सिर्फ अल्लाह उन जे हबीब के राज़ी करे ऐं उन ही महीने में अल्लाह तबारक व तआला जे राह में माफी घुरी कर अल्लाह के राज़ी कयो अल्लाह चाहो जे करे रब राज़ी थी पे एड़ो राज़ी थी पे जो करे नाराज न थे अल्लाह में उम्मीद बा कि अल्लाह तबारक व तआला जी राह में मदनी काफिले में सफर कंदा अल्लाह तबारक व तआला उन जा दुनियावी कम भी बेहतर कंदो आ त आखिरत जा उन जी समर जी त अल्लाह तबारक व तआला असा के मदनी काफिले में
अच्छा पूरे महीने जा अखराजात सिर्फ 4000 मुझे ख्याल में 4000 ऑटोमोटिव किराओ मां तकरीबन वेंदो आहियां फैसलाबाद त माना 1000 रुपया 1200 1500 1400 जे दरमियान हिकड़ी साड़ी त जेकॾहिं माना 4000 वरी 30 ॾींहं खाधो पीतो तव्हां 4000 मुंहिंजे ख्याल में हिते कोन हलाए सघंदा पूरे महीने में 4000 हिते 4000 मोबाइल जो बिल थो अॼु दौर अहिड़ो अची वियो नेट जो सिस्टम अची वियो 4000 मोबाइल जो बिल थी वियो प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो सिर्फ 4000 आहिनि तव्हांजा ॿिया पैसा दुनियादारी में विया हलिया पर ही 4000 तव्हां पंहिंजे मथां ख़र्च कर पर अल्लाह जी राह में ख़र्च कर अल्लाह चाहियो अव्हां खे इन जो फ़ाइदो हिते दुनिया में मिलंदो आख़िरत में मिलंदो अल्लाह ताला सां दुआ अव्हां जे सदके मुंहिंजो गुनाहगार जो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने रहमत